अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॾिसी था सघो तव्हां सकरन में तमामु तेज़ बरसाति आहे, तमामु तेज़, जेतिरी चइजे ओतिरी घटि आहे। तमामु तेज़ बरसाति आहे सकरन में। हीअ तव्हां ॾिसी था सघो, हीअ सेठ फ़तेह मोहम्मद खोसो अंदरि होटल में वेठो आहे। हीअ तव्हां ॾिसी था सघो, चाचा शफ़ी मोहम्मद बिरोही, हीअ मुज़ेरी वारा वेठा आहिनि। बाबा तमामु तेज़ बरसाति आहे, बरसाति खां लिकी अंदरि वेठा आहिनि। बाबा बरसाति कीअं आहे? तमामु तेज़ बरसाति आहे न। अलाह सी रहम करे बाबा, अलाह सी रहम करे। तव्हां ॾिसी था सघो, हीअ ॾिसो केतिरी आवाम वेठी आहे ऐं तमामु तेज़ बरसाति आहे, तमामु तेज़। अलाह सी रहम करे दोस्तो, बसि रब खां माफ़ी घुरो त अलाह रहम करे, अलाह पाक पंहिंजो रहम करे। बाक़ी तमामु तेज़ बरसाति आहे, तमामु तेज़। अलाह सी रहम करे। हीअ तव्हां ॾिसी था सघो, अॻे ई ग़रीब वेचारा परेशान लॻा पिया आहिनि पोयनि बरसातुनि मां। ई वीचारा ग़रीब जिन्हनि जा घर वीचारनि जा टही विया आहिनि, उन्हनि जा घर अञा ताईं वीचारनि ठाहिराया कोन्हनि। वरी हीअ तेज़ बरसातूं, अलाह सी रहम करे यार, अलाह सी रहम करे, रब माफ़ी ॾे। बाक़ी बरसाति तमामु तेज़ आहे, तमामु तेज़ बरसाति आहे। अलाह सी रहम करे।